असां सभिनी जे मथां हक़ आहे पंहिंजे नबी जो हुकुम मञी पंहिंजे गुनाहनि जी माफ़ी वठूं। छा तव्हां तयार आहियो? हिकिड़ी इस्तग़फ़ार जा अल्फाज़ आहिनि जेकी मदीने वारे साईं सेखारिया आहिनि। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन उनखे सय्यदुल इस्तग़फ़ार सॾियो आहे, यानी सभिनी इस्तग़फ़ारनि जी सरदार इस्तग़फ़ार। जेको माण्हू इहा इस्तग़फ़ार ॾींहं जे वक़्त में यकीन सां पढ़े जे उन ॾींहुं मरी वञे शाम खां अॻु में उहो जन्नती आहे। जेकॾहिं राति जे वक़्त में यकीन ईमान सां इहा इस्तग़फ़ार पढ़े ऐं उहो राति में ॾींहं थियण खां अॻु में मरी वञे उन राति में त उहो जन्नती आहे। अगरि अवां इहा इस्तग़फ़ार यादि करे छॾियो, हिकिड़ो भेरो सुबुह जो हिकिड़ो भेरो शाम जो पढ़ी छॾियो त को ॾींहुं त ज़रूरु मौत जो हूंदो, का राति ज़रूरु मौत जी हूंदी। जेको इहा इस्तग़फ़ार पढ़े उहो जन्नती आहे। सही बुखारी जी हदीस आहे ऐं मदीने वारे साईं जी गारंटी आहे। लजपाल नबी जी गारंटी आहे, जेको माण्हू हिकिड़ो भेरो इहा इस्तग़फ़ार पढ़ी छॾे इहो जन्नती। इहा इस्तग़फ़ार अहिड़ी आहे जेको पढ़े थो उन जा सगीरा कबीरा ज़ाहिर बुझा लिकल पधरा सभु गुनाह को बख़्शे माफ़ करे छॾे। जेतिरा बि ज़िंदगी में ॾोह ॾिंगायूं ख़ताऊं कया हूंदई न सभिनी जी अल्लाह वटि माफ़ी घुरे। पढ़ंदव अल्लाहुम्मा अंत रब्बी ला इलाहा इल्ला अंता खलक़तनी व अना अब्दुका व अना अला अहदिका व वअदिका मस्ततअतु अऊज़ु बिका मिन शर्रि मा सनअतु अबूअ लका बिनिअमतिका अलैया व अबूअ बिज़ंबी फ़ग़फ़िर ली फ़इन्नहु ला यग़फ़िरुज़्ज़ुनूब इल्ला अंता। अल्लाहुम्मा अंत रब्बी ला इलाहा इल्ला अंता खलक़तनी व अना अब्दुका व अना अला अहदिका व वअदिका मस्ततअतु अऊज़ु बिका मिन शर्रि मा सनअतु अबूअ लका बिनिअमतिका अलैया व अबूअ बिज़ंबी फ़ग़फ़िर ली फ़इन्नहु ला यग़फ़िरुज़्ज़ुनूब इल्ला अंता। अल्लाहुम्मा अंत रब्बी ला इलाहा इल्ला अंता खलक़तनी व अना अब्दुका व अना अला अहदिका व वअदिका मस्ततअतु अऊज़ु बिका मिन शर्रि मा सनअतु अबूअ लका बिनिअमतिका अलैया व अबूअ बिज़ंबी फ़ग़फ़िर ली फ़इन्नहु ला यग़फ़िरुज़्ज़ुनूब इल्ला अंता। इहा इस्तग़फ़ार तव्हां यादि करे छॾियो। अल्लाह ताला जल शान तौफ़ीक़ ॾिए त सिर्फ़ु हिकिड़ो भेरो सुबुह शाम पढ़ंदा कयो। जंहिं ॾींहुं मौत आयो उन ॾींहुं तव्हांजे लाइ हेॾो मौत ईंदो होॾो जन्नत वेंदा।